वज़ीर आज़म पारां मुस्तक़बिल में बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई आहे। नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पंजाब हुकूमत बरसातुनि दौरान बहितरीन नमूने कमु कयो। संदसि चवणु हो त सभिनी खे गॾिजी मुस्तक़बिल लाइ तयारी करणु घुर्जे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त NDA में सूबनि सां गॾिजी ईंदड़ साल लाइ तयारी करे। वज़ीर आज़म पारां मुस्तक़बिल में बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई वई आहे। नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। हुन चयो त पंजाब हुकूमत बरसातुनि दौरान बहितरीन नमूने कमु कयो। संदसि चवणु हो त सभिनी खे गॾिजी मुस्तक़बिल लाइ तयारी करणु घुर्जे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त NDA में सूबनि सां गॾिजी ईंदड़ साल लाइ तयारी करे। वज़ीर आज़म पारां मुस्तक़बिल में बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई वई आहे। नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पंजाब हुकूमत बरसातुनि दौरान बहितरीन नमूने कमु कयो। संदसि चवणु हुयो त सभिनी खे गॾिजी मुस्तक़बिल लाइ तयारी करणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त NDA में सूबनि सां गॾिजी ईंदड़ साल लाइ तयारी करे।